पाकिस्तान के अंदर दहशतगर्दी वारो मसलो पंहिंजी जाइ ते आहे ई आहे ऐं कोटा जे साने खां पोइ यकीनी तौर ते उन जेको दहशतगर्दी जे हवाले सां मुल्क जे अंदरि जेको इहो व्यू पॉइंट हो ऐं ख़ासि तरह जंहिं ते पाकिस्तान जी सियासी तौरु अस्करी क़यादत इहो बार बार पिया चयो त उन्हनि दहशतगर्दनि जी चेल चिबी करे छॾी आहे। पर मुसलसल थींदड़ वाक़िया इन ॻाल्हि जी साबिती ॾियनि था त दहशतगर्द जी चेल चिबी थी आहे या न थी आहे, पर दहशतगर्दनि मुल्क जी चेल ते मुसलसल हमला करे रहिया आहिनि। ज़ाहिर आहे क़ौमुनि जे मथां ॾुखा वक़्तु ईंदा आहिनि ऐं पाकिस्तान बि हिकिड़े ॾुखे वक़्त मां गुज़रे पियो ऐं उनमें यकीनी तौर ते इहो बि बहस पाण कंदा रहिया आहियूं त जिते आलमी ताक़तुनि जो मफ़ादनि जो सुवालु हुयो उते असांजी क़यादतुनि जा बि हिकिड़ा वॾा जेके ग़लति फ़ैसिला असांजे हिन सॼी तबाही जे मंज़र जो सबबु बणिया आहिनि। पर इहे बहस पाण हमेशह कंदा रहिया आहियूं। अॼु जेको जंहिं ॻाल्हि ते प्रोग्राम असां करणु चाहियूं था उहो इहो आहे त अॼु जो ॾींहुं जॾहिं असां हिन साने खां पोइ असांजी क़यादत असेंबली जे फ्लोर ते गॾु थी, उन वक़्तु जहिड़े क़िस्म जी स्टेटमेंट्स ॾियणु शुरू थियूं ऐं वज़ीर दाख़िला साहिबु जहिड़े क़िस्म जी तक़रीर कई ऐं उन जे जवाब में अपोज़िशन बाइकॉट कयो ऐं अपोज़िशन जे बाइकॉट जे करे पहिरियों दफ़ो तारीख़ में वज़ीर आज़म पाकिस्तान ॿाहिरि निकिरी अपोज़िशन खे परचाए वापसि वठी आयो। जॾहिं मुल्क जे मथां एॾी ॾुखी सूरत हाल हुजे उन वक़्तु जेका मुल्क जी क़यादत आहे उहा हिकिड़ी संजीदगी सां, हिकिड़ी ॿधी सां, हिकिड़े इताद सां ऐं संजीदगी सां, हिकिड़ी गंभीरता सां उन्हनि मसइलनि खे रिज़ॉल्व करण जे बजाए पॉइंट स्कोरिंग करणु, इंतिहाई सतही क़िस्म जी स्टेटमेंट्स ॾियणु ऐं उहा बि फ्लोर ऑफ द हाउस ऐं हिक ॿिए खे चिड़ाए ऐं चिड़ ॾियारींदड़ हिक ॿिए जे ख़िलाफ़ु बयानु ॾियण खां सवाइ अॻिते को लाहेअमल पेशरफ़्त नथी करे सघे। हाणे जेकॾहिं असांजे क़यादतुनि जो इहा पोज़ीशन हूंदी, असांजे क़यादतुनि जो हाल इहो हूंदो त असां हिन सॼे मामले मां कीअं निकिरी सघंदासीं। नेशनल एक्शन प्लान जे नाले में असां जेको नुक़्ता रखियासीं 20 नुक़्ता, उन्हनि जी छा पोज़ीशन आहे। ऐं जेकॾहिं महमूद ख़ान अचकज़ई जो बयानु जंहिं ते पंहिंजो जंहिं ते वज़ीर दाख़िला साहिबु अॼु जंहिं ते रिएक्ट कयो आहे, उन बयान जे अंदरि कहिड़ी ख़राबु ॻाल्हि आहे त पाकिस्तान जे अंदरि जेकॾहिं सिक्योरिटी जा मामला ठीकु नथा थियनि त वज़ीर आज़म साहिबु उन ते पेशरफ़्त करे उन्हनि मामलनि ते टास्क ॾे, उन्हनि इदारनि सां गॾिजी वेही करे टास्क तइ कजनि त वक़्तु सिर उहे जेकॾहिं असां नतीजा हासिलु कयूं त इन में कहिड़ी ख़राबु ॻाल्हि आहे। पर वज़ीर दाख़िला साहिबु ज़ाहिर आहे जेको आहे जहिड़े क़िस्म जो हुनजो मिज़ाज आहे ऐं मेकअप आहे ऐं जहिड़े क़िस्म जो हुनजो पस मंज़र आहे, बैकग्राउंड आहे हुनजो, उहो उन जेको बयानु ॾिनो उहो पाकिस्तान जी पार्लियामेंट जे अंदरि उन ते रद्द आयो। गुफ़्तगू कंदासूं त असां वटि जेको हीउ मंज़रनामो आहे दहशतगर्दी जे हवाले सां, उनमें असांजी क़यादत जो जेको रोल आहे, क़यादत जो फुक़दान जेको असांखे महसूसु थिए थो, उहो वाक़ई आहे या इहो असां ईअं टेम्परेरी बुनियादनि ते इहे ॻाल्हियूं कयूं था। छाकाणि त अॼु जॾहिं असां ॻाल्हि पिया कईसूं हिन सॼे मंज़रनामे ते, यकीनी तौर ते जॾहिं असेंबली जूं प्रोसीडिंग्स ॾिठोसीं पिया त उनमें असांखे नज़र न आयो त मुल्क खे जंहिं क़िस्म जी तकलीफ़ूं ऐं ॾुखियाई आहे उनमें ही जेके फ्लोर ऑफ द हाउस जन पार्टियुनि जे अॻुवाणनि पिया ॻाल्हायो, उन मां का उमेदु रखी सघिजे त उहे हिन ॾुखियाई मां कढी सघंदा। केरु कढंदो? अचो त हुन ते गुफ़्तगू कयो। रियाज़ सोहेल साहिब सां गॾु चओ त रियाज़ खां पुछंदा, रियाज़ ही मंज़रनामो आहे जेको मूं को काफ़ी तफ़सील सां ॿुधाइण जी कोशिशि कई, तव्हां बि काफ़ी अरसे खां वठी रिपोर्टिंग कयो पिया, सियासी क़यादतुनि जो छा रवैयो आहे तव्हांजे ख़्याल में? ॾिसो, गुज़िरियल 2-3 सालनि खां असां ॾिसूं पिया त सियासी टकराव वारी सूरत हाल पहिरीं खां मौजूदु हुई। हिन वाक़े खां पहिरीं मौजूदु हुई के लॉन्ग मार्च करण ॾांहुं विया पिए त के मुख़्तलिफ़ सूबनि में तहरीक जी सूरत में मौजूदु हुआ। हिन कन्फ्रंटेशन जी सूरत हाल में इहो ख़्यालु कयो पियो वञे त जीअं नेशनल एक्शन प्लान जे वक़्तु सभई सियासी धुरियूं गॾिजी वेंदियूं ऐं को वरी हुन नेशनल एक्शन प्लान में कहिड़ियूं घटितायूं आहिनि, कहिड़ियूं खोट आहे जंहिंजी महमूद ख़ान अचकज़ई जेको आहे निशानदेही कई, हुन ते वेही करे को सीरियस क़िस्म जो वरी को इनिशिएटिव वठंदियूं त हिन सॼे सूरत हाल में जेको चौधरी निसार साहिबु आहे हुनखे बजाए उन कोताहियुनि खे ऐं कमियुनि खे इदारती तौर ते वठण जे हुनखे हुन ज़ाती तौर ते वरितो आहे त हीअ ज़ाती तौर ते चौधरी निसार ते को क्रिटिसाइज़ पियो थिए।
ज़ाहिर आहे त हू वज़ीर दाख़िला आहे, हिकिड़ो रोल त आहे, पर हुनखे बि त इहो ख़बर पवणु घुरिजे त हुनजे अंडर जेके मातहत इदारा आहिनि उन्हनि जी कारकर्दगी आख़िर अहिड़ी कहिड़ी आहे जो अञा ताईं उहो जेको नेशनल एक्शन प्लान जेको हाणे चवनि था त पंहिंजे आख़िरी फेज़ में आहे ऐं दहशतगर्दी ख़तमु थी चुकी आहे। ऐं तव्हांखे यादि हूंदो त गुज़िरियल हफ़्ते जॾहिं वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सॼे मुल्क मां पाकिस्तान जा जहिड़े सिफ़ारतकार आया हुआ, उनखे ख़िताबु कंदे इहो क्लेम कयो त असां जेको आहे न वॾे पैमाने ते अमन अमान बहाल करायो आहे ऐं हुन में हुन कराची जो बि हवालो ॾिनो। ऐं हिन खां अलावा जेको बलूचिस्तान जी सूरत हाल हुई हुन में हुन इहो क्रेडिट कयो त असां बलूचिस्तान में हाणे अमन अमान जी सूरत बहाल कराए छॾी आहे ऐं इहो असांजी हुकूमत जो क्रेडिट आहे। जेकॾहिं तव्हां अमन जी बहाल जी उन ताईं क्रेडिट खणो था त हुन खां पोइ जेके वाक़िया थियनि था उन्हनि जी ज़िमेदारी बि त तव्हांखे खणणी पवंदी। इहो न आहे त तव्हां जेका आहिनि जेके पॉज़िटिव शयूं हुजनि उन्हनि खे खणी वठो ऐं नेगेटिव शयूं चयो त इन्हनि सां असांजो को तालुक़ु न आहे। त रहियो ॻाल्हि जीअं अॼु तव्हां ॾिठो हूंदो त जीअं ख़ुर्शीद शाह हिकिड़ो पॉलिटिकल मैच्योरिटी जो इज़हार कयो ऐं स्पीकर खे चयो त शाह महमूद कुरैशी खे ॻाल्हाइणु ॾियो ऐं इहो हिकिड़ी बहितर ॻाल्हि आहे त अपोज़िशन खे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾे। अपोज़िशन जेकॾहिं ऑन फ्लोर ॻाल्हाए थी, असेंबली जे अंदरि ॻाल्हाए थी, त पर हुन ते बि हुकूमत खे इहो त असां ते क्रिटिसाइज़ थींदो, ख़ैर उन्हनि खे ॻाल्हाइणु ॾिनो। हिन खां अॻु में असीं इहो ॾिसूं था चौधरी निसार जंहिंखे वॾो पंहिंजे तौर ते हुन वॾो हिकिड़ो शो करार ॾिनो ऐं वरी कामयाबी करार ॾिनी ऐं कुझु मीडिया जे हल्कनि बि हुनखे रिपोर्ट कयो त कहिड़ी रीति जीअं जेको भारत जो हिकिड़ो वज़ीर हिते हिकिड़े महिमान जे तौर ते आयो हो ऐं हुन सां हिकिड़ी बदतेज़ी कई वई त हुनखे तव्हां इनवाइट कयो ऐं उन दावत मां पाण हलिया विया त उहो हिकिड़े यानी बदतमीज़ी ऐं बदतेज़ी बि जेका आहे इहा का पॉलिटिकल मैच्योरिटी न हुई। हिकिड़ो इहो बि अहिड़ो क़िस्म जो हो। हिन खां अॻु में असां ॾिसूं था त सिंध में रेंजर्स वारे मामले ते बि चौधरी निसार हिकिड़े एक्सट्रीम ते हलियो वियो त हिन वक़्तु लॻे ईअं ई थो त चौधरी निसार हिकिड़े अलॻि पेज ते आहे ऐं वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं जा इत्यादि हिकिड़े ॿिए पेज ते आहिनि। हिन खां अॻु में माज़ी में बि असीं ॾिसूं था त हिन क़िस्म जी हिकिड़ी सूरत हाल थी हुई जंहिंखां पोइ शहबाज़ शरीफ़ जेका इहा टियाकड़ी कराई। जेकॾहिं विदिन गवर्नमेंट हिकिड़ो जेको आहे सोच ऐं ख़्याल में टकराव आहे त हुन सूरत हाल में तव्हां एक्सपेक्ट नथा करे सघो त ॿियूं पॉलिटिकल पार्टीज़ तव्हां सां गॾु थी सघनि। ॻाल्हि इहा आहे त ॿ टे शयूं असांखे टू बी वेरी रियलिस्ट असांखे एनालाइज़ करणु घुरिजनि। तव्हांजे ख़्याल में कराची जो ऑपरेशन जेको थिए पियो उनजा फ़ैसिला चौधरी निज़ार एज़ अ वज़ीर दाख़िला करे सघे थो? तव्हांजे ख़्याल में जेको बलूचिस्तान जे अंदरि थिए पियो उन सॼे जा मामला वज़ीर दाख़िला तौरु चौधरी निसार करे सघे थो? तव्हांजे ख़्याल में वाना वज़ीरिस्तान फाटा जे इलाइक़नि में जेको थिए पियो को उन में वज़ीर दाख़िला जे तौर ते चौधरी निसार फ़ैसिला करे सघे थो? जेको KPK जे अंदरि जेको कुझु थिए पियो उनजे तव्हांजे ख़्याल में वज़ीर दाख़िला तौरु चौधरी निसार उन में कुझु करे सघे थो? जेको लाहौर धमाके खां पोइ ख़ुदि पंजाब जे अंदरि जेको टारगेटेड जेको ऑपरेशन शुरू थिया तव्हांजे ख़्याल में उनमें वज़ीर दाख़िला चौधरी निसार जो कंसर्न शामिल हो छा? मां चवां थो हीउ जेको बहस जो जेको डिबेट आहे उहो डिबेट बुनियादी तरह ते इहो आहे त पाकिस्तान जी इलेक्टेड गवर्नमेंट ऑथोराइज़ेशन उनखे जेका कॉन्स्टिट्यूशन ॾिनी आहे टू गवर्न द कंट्री टू गवर्न द पीपल उहो एक्सरसाइज़ ई नथा करे सघनि न त हाणे उनखे तव्हां छा कंदव? ॾिसो एक्सरसाइज़ करण जी कोशिशि तॾहिं बि थिए थी त हिते जेको मुख़ालिफ़ क़ुवतूं आहिनि या मुख़ालिफ़ जमातूं आहिनि उहो बि हिकिड़ो पंहिंजा एजिटेशन उन्हनि जूं तहरीकूं ऐं अहिड़े क़िस्म जूं आहिनि। नतीजे में उहा हुकूमत जेको आहे सभई जेके न रावलपिंडी वारे पासे ॾिसनि था ऐं रावलपिंडी वारे पासे ॾिसनि था त असां गॾु आहिनि या न आहिनि, असां केतिरो पंधु करे सघूं था ऐं ॿी धुरियूं बि उन पासे ॾिसनि थियूं। नतीजे में हिकिड़ी टीं धुर जी जेका आहे न अहमियत हैसियत अफ़ादियत जेका आहे न वधी थी वञे। हिन सूरत हाल में ज़ाहिर आहे त पॉलिटिकल गवर्नमेंट जेका इलेक्टेड गवर्नमेंट आहे उहा त पाण खे महसूस ई कमज़ोर थी करे ऐं आयो ॾींहुं हुनखे रुॻो पंहिंजे सर्वाइवल जी सूरत हुन में अची था वञनि त असांजी हुकूमत न हली वञे। त हीअं मौजूदा वक़्तु बि तव्हां ॾिसो त इहा सही ॻाल्हि आहे तव्हांजी त कमांडिंग पोज़ीशन इलेक्टेड गवर्नमेंट वटि हरगिज़ न आहे। उहा कराची हुजे, उहो बलूचिस्तान हुजे, उहो ख़ैबर पख्तूनख्वा हुजे या किथे बि ईअं ज़रब अज़ब जी सूरत में या नेशनल एक्शन प्लान जी सूरत में जिते बि ऑपरेशन हुजे जेका कमांडिंग पोज़ीशन आहे उहो इलेक्टेड गवर्नमेंट वटि न आहे ऐं वक़्तनि इहो साबित बि थींदो रहियो आहे। त हिन पूरी सूरत हाल में ज़ाहिर आहे त हाणे जेके 1.5 साल हाणे खां पोइ इलेक्शन जॾहिं थियणी आहे त हाणे जेके अपोज़िशन जमातूं आहिनि उहो बि हाणे इन मूड में न आहिनि त को हिन गवर्नमेंट खे थोरो रिलैक्स छॾिजे। उहो बि ज़ाहिर आहे त पंहिंजी पॉइंट स्कोरिंग कंदियूं, उन्हनि खे बि त ज़ाहिर आहे हुन इलेक्शन में वञिणो आहे ऐं उन्हनि जे ई बेस ते जेको आहे इहो क्रेडिट हू हिन मौजूदा गवर्नमेंट खे छो ॾियनि, को वधीक कामयाबी छो ॾियनि त को एॾो वॾो नैरेटिव ठहे, हिकिड़ो क्लियर नैरेटिव ठहे त का कामयाबी मिले।
इन करे हर अपोजिशन पार्टी चाहींदी त हिन गवर्नमेंट खे वधि खां वधि जेको आहे न टफ टाइम ॾिए, त हिन करे जेका हीअं मौजूदा सूरत हाल तव्हांखे नज़र पई अचे, मुंहिंजो ख़्यालु आहे ईंदड़ वक़्त में अञा सिचुएशन वधीक वर्स थींदी, पार्लियामेंट जे ॿाहिरि बि ऐं पार्लियामेंट जे अंदरि बि। न न मां चवां थो, ॾिसो न ॿ ॻाल्हियूं, हिकिड़ी त पाण इहा ॻाल्हाए वियासीं पावर हिन वटि न आहिनि, हाणे वरी अचूं था अपोज़िशन जे पासे खां। अपोज़िशन जेका आहे, जेका मेजर अपोज़िशन जंहिंखे चइजे क़ौमी असम्बली जे अंदरि, ॿ वॾियूं पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, हिकिड़ी आहे पीपल्स पार्टी, हिकिड़ी आहे PTI। ॿिनी वटि हुकूमतूं आहिनि, हिकिड़े वटि KPK जी हुकूमत आहे, ॿिए वटि पंहिंजो जेको सिंध जी हुकूमत आहे। ऐं सिंध जी हुकूमत में बि जेको वज़ीर आला जी तब्दीली खां पोइ जो मंज़रनामो जेको आहे उहो 2-3 ॾींहंनि में असांखे थोरो चेंज नज़र अचे थो। सेक्रेटरीज़ खां वठी ॿियो स्टाफ जेको आहे और टाइम ते अचे थो, व्हाट्सअप ग्रुप ते CM जेको हर वक़्तु जेको हो थो करे, ऐं CM पाण प्रोएक्टिव आहे। राति जो बि ॾिठो त देरि ताईं जेको आहे हिननि इलाइक़नि में जेको मुख़्तलिफ़ में विज़िट करे थो, ऐं जेको जेको हूंदो हुयो त हिकिड़ो प्रोटोकॉल में घिरियल जेको वॾे वज़ीर जो तस्वर हुयो, उनखे हुन थोरे ई टाइम में शेटर करे छॾियो, अची सदर में अची नाश्ता करे थो या वञी राति जो हुते वञी हो थो करे, त उहो सॼो उहो करे थो पियो। मां चवां थो त ही अपोज़िशन जो जेको बि रोल आहे, जेको बि अपोज़िशन करे, पर धमाकनि जो थियणु जेको आहे उहो त हिकिड़ी रियलिटी आहे न, उहो अपोज़िशन त कोन थी कराए, न को अपोज़िशन जे चुर्च ते थियनि था, न को हुकूमत अॼु ॾींहुं अहिड़ी ॻाल्हि कई आहे। मां चवां थो जेकॾहिं मुल्क जे अंदरि लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल ख़राबु आहे, इहा हिकिड़ी रियलिटी आहे, ठीकु आहे। वफ़ाक़ी इदारा उनमें पंहिंजो रोल जेको प्ले कनि था, ऐं सूबाई इदारनि ते बि हिकिड़ी ज़िमेदारी आयत थिए थी। हाणे उनमें महमूद ख़ान अचकज़ई साहब जी पंहिंजी सूबाई हुकूमत आहे न बलूचिस्तान, मेजर पार्ट आहे, ठीकु आहे न, त हू पाण खे इहो कीअं थो चए त भई फलाणा वञी फ़ैसिलो कनि, यू आर द पार्ट ऑफ द गवर्नमेंट, तोखे जेको ते शिकायत आहे त उहा तूं फ्लोर ऑफ द हाउस चओ न, त फलाणा इदारा आहिनि जेका असांजी सूबाई हुकूमत सां तव्हां नथा कनि। मतिलबु इहा ॻाल्हि नथो थिए। महमूद ख़ान अचकज़ई साहब जी बि जेकॾहिं ॻाल्हि चऊं त महमूद ख़ान अचकज़ई साहब बि सूबाई हुकूमत में वेठा आहिनि, ऐं समूरा मामला उते तय थियनि, उन वक़्तु हो कुझु नथा करे सघनि। बलूचिस्तान गवर्नमेंट ॾिसो न, जेका बज़ाहिर त हिकिड़ी हुकूमत आहे, मगर बलूचिस्तान में गुज़िरियल ॾहाके खां, बल्कि ॾहाके खां वधीक खां गवर्नमेंट सिर्फ़ु हिकिड़ी शेडो गवर्नमेंट आहे न, सिविलियन गवर्नमेंट त बाक़ाइदा हिकिड़ी शेडो गवर्नमेंट आहे। जेके बि छा चइबो आहे डेवलपमेंट जी कुझु स्कीमनि खां अलावा उन ते को वॾो को मेजर रोल त उते गवर्नमेंट जो आहे कान। उन ऑपरेशन सिक्योरिटी सॼो उते जेको आहे हिकिड़े ॾहाके खां ॿिया इदारा था हलाइनि। ॾिसो गवर्नमेंट असर्ट करे न, गवर्नमेंट असर्ट न पई करे न, मां इहो त चवां थो। महमूद ख़ान अचकज़ई जेको अॼु चयो पिए थो त भई पार्लियामेंट जेको माण्हू कॉन्स्टिट्यूशन जे ताबे आहे, मां हुनखे सल्यूट कंदुसि। हुनखे इहो चवणु घुरिजे त तव्हांजी गवर्नमेंट कॉन्स्टिट्यूशनली जेके हुनजूं ज़िम्मेवारियूं आहिनि उहा पाण छो न पियूं पूरी करे। इहा ई ॻाल्हि जॾहिं सिंध में थी हुई, जॾहिं रेंजर्स वारे पावर थिए, त इहा साॻी फेडरल गवर्नमेंट जेका आहे उहा हुन सां ॿियनि इदारनि सां गॾु थी बि रही। इहो ई पॉइंट ऑफ व्यू हो त जे इनक्रोच पियो थिए, जेके अख़्तियारात आहिनि उहे इनक्रोच पिया थियनि, ऐं बलूचिस्तान में इहे थी चुका आहिनि, ठीकु आहे, ऐं सिंध में इहे थियनि पिया, ऐं अॻियां हली इहो फेडरेशन में फेडरल गवर्नमेंट में बि थींदा, त ज़ाहिर आहे की सूबनि खां वठी जेको फेडरल गवर्नमेंट आहे हुनखे पंहिंजो असर्ट करिणो पवंदो न। पाण लास्ट टाइम ॿिनि ते प्रोग्राम कयो होसीं, पुलिसिंग ठीक नथा कनि, रेंजर्स खे रखी सिंध गवर्नमेंट जे कंसेंट सां रखियल आहे न रेंजर्स हिते। बिल्कुलु, जेकॾहिं सिंध गवर्नमेंट सम्झे थी त उन्हनि खे कॉन्स्टिट्यूशनल जेको हुननि जो जेको राइट आहे सिंध गवर्नमेंट जो, उहो ओवर रूल पियो करे रेंजर्स जो इदारो, तूं वापसि करे छॾनि। ईअं त जेको आहे न, ॾिसो मां चवां थो इहा बिल्कुलु आइडियली बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। कॉन्स्टिट्यूशनली तव्हांखे जेको मिलियल आहे पावर, तव्हां एग्ज़ैक्ट एक्सरसाइज त कयो न। आइडियली हिकिड़ी बहितरीन ॻाल्हि आहे। प्रैक्टिकली छा प्रैक्टिकली मुमकिन आहे, माना करे ॾिसो न, ख़बर कीअं पवंदी। मसइलो तरफ़ वॾो वज़ीर आहे जेको सिंध जो चीफ एग्ज़ीक्यूटिव आहे, असेंबली आहे, असेंबली में तव्हांजी अक्सरियत आहे, तव्हां असेंबली जे फ्लोर तां वञी पास करायो था न रेज़ोल्यूशन, हिते रेंजर्स कंदी, हुते न कंदी, हिननि मामलनि में CM खां पुछंदी, हुननि में न पुछंदी। तव्हां वञी असेंबली में वञी चओ अवा रेंजर्स असांखे न खपे, तव्हां हुकूमत चयो आहे असेंबली जो कंसेंट आयो आहे तंहिंजे लाइ असां हटायूं था, कनि न, जुरत खपे न। बिल्कुलु यस, मां चवां थो त जेको तव्हांखे आइन तव्हांखे इख़्तियार ॾिनो आहे, जेकॾहिं का हुकूमत का पार्टी
आइन में ॾिनल इख्तियार एक्सरसाइज करण जी ज़रूरत ई नथी करे त हुनखे राइट टू गवर्न छो ॾिजे, राइट टू रूल छो हुजे? ऐं हालांकि जॾहिं बि तव्हां आइन ऐं कानून मुताबिक़ पंहिंजो रोल अदा कयो आहे, पब्लिक तव्हांखे सपोर्ट कयो आहे, उहो जनरल ज़िया हुजे, अयूब खान जो दौर हुजे या मुशरफ जो दौर हुजे, त पर ही जेके अवाम खां वञण खां डिॼनि था, छो त हाणे इन्हनि जी कारकर्दगी अहिड़ी रही आहे त इन बेस ते ही उन डप में हिननि खां बि डिॼनि था ऐं अवाम खां बि डिॼनि था। मां इहा ॻाल्हि चवां थो, जेका अचकज़ई साहिब जेका ॻाल्हि कई आहे न, मां चवां थो ही अचकज़ई साहिब जेको सम्झे थो त वज़ीर आज़म ही करे छॾे, वज़ीर आज़म हू करे छॾियो, अचकज़ई साहिब इज़ द पार्ट ऑफ द गवर्नमेंट। बिल्कुलु प्रोविंशियल गवर्नमेंट जो वॾो चंक जेको आहे हुनजे वज़ीरनि सां भरियो पियो आहे ऐं उहे बेनिफिट्स वठनि था पिया। ऐं अचकज़ई साहिब जी पार्टी जेको आहे बलोचिस्तान जे अमन अमान ख़राब करण जो वॾे में वॾी ज़िम्मेदार आहे, छाकाणि अचकज़ई साहिब चए थो त जेके अफ़गान पनाहगीर आहिनि उन्हनि खे वापसि न मोकिलियो ऐं वधि में वधि अफ़गान पनाहगीरनि खे हुते जेको आहे सर्टिफिकेट ऐं डॉक्यूमेंट्स प्रोवाइड करण में अचकज़ई साहिब जी पार्टी जेको आहे एक्टिव रोल अदा करे पई। सिर्फ़ु पंहिंजे नंढड़नि ख़सीस मफ़ादनि लाइ त पश्तून वोट बैंक वधे त असां बलोचनि खे मिनारिटी में करे धिके छॾियूं। हाणे अचकज़ई साहिब उहो जेको वेठो आहे पटियूं पढ़ाईंदो असांखे, जेको पाण हुन सॼे उन्हनि जो सॼे फिनोमिना खे एक्सरसाइज़ करे थो पियो पंहिंजे नंढड़नि पॉलिटिकल गेन्स जे करे, मुल्क जी सॼी सिक्योरिटी खे थ्रेट ते रखी वेठो आहे, उहो अचकज़ई बि असेंबली में असांखे थो पटियूं पढ़ाए त भई ही ये हो गिराएगा वो हो जाएगा। उनखां त पहिरियों को पुछे न त तुंहिंजी हुकूमत आहे, तूं इहो ॿुधा त पाकिस्तान जे अंदरि पाकिस्तान जी शहरियत खे तूं पंहिंजे नंढड़े ख़सीस मफ़ादनि जे करे, पंहिंजे इलेक्टोरल पंहिंजो गेन्स जे करे पाकिस्तान जी शहरियत खे तूं सरे बाज़ार नीलाम करे थो वेठो, हेतिरा तो पंहिंजो जाली कार्ड ठाराया आहिनि, हेतिरनि जाली माण्हुनि खे जेको तूं हो ॾेई थो। जॾहिं बि अफ़गान पनाहगीरनि जी वापसी जी ॻाल्हि थिए थी, तूं अची दीवार थी बीह रहंदो रहे ऐं उन वक़्तु तोखे जेको आहे बिल्कुलु तुंहिंजे अंदरि हिकिड़ो जेको आहे हिकिड़ो फंडामेंटलिस्ट हिकिड़ो जेको आहे मुला वांगुरु तूं तकरीरूं थो करे, भाई ऐं हमारे ये है वो है, उन वक़्तु तूं मुला बि थी थो वञे ऐं वॾे में वॾो जेको पश्तू नेशनलिस्ट बि थी थो वञे, हमारे भाई ऐं ये है। तूं अॼु ॾींहं ते अचकज़ई खां को पुछे त तूं छो नथो चए त भई बॉर्डर सिक्योरिटी जेका आहे उहा कयो? तूं अॼु बि हिन जो मौक़िफ़, अचकज़ई जो मौक़िफ़ ऐं पंहिंजो अफ़गानिस्तान जो मौक़िफ़ में कहिड़ो फ़र्क़ु आहे? अचकज़ई त पाकिस्तान ड्यूरन लाइन जे मसइले ते पाकिस्तान जे मौक़िफ़ सां त गॾु आहे, ही त पाकिस्तान सां गॾु ई न आहे। हिन खां को पुछे असेंबली में सवाल न त भई मोहम्मद ख़ान अचकज़ई साहिब तूं पाकिस्तान जे अंदरि पॉलिटिक्स करे थो, पाकिस्तान जी रियासत जी सलामती जे लाइ ड्यूरन लाइन जे मथां बॉर्डर जो डिस्प्यूट तइ थियणु घुरिजे, तूं कंहिंसां गॾु आहे? हीअ अफ़गानिस्तान जी हुकूमत सां गॾु आहे। उन्हनि मामलनि ते अफ़गानिस्तान जो हो थियो आहे, अफ़गानिस्तान जा माण्हू बि अचनि हिते लहनि अची, उहो बि चए थो हे सभु जाइज़ आहे, छाकाणि त हुन पछतो ॿोली ॻाल्हाइनि था पिया। हाणे मूंखे ॿुधायो त इहो माण्हू वरी ॻाल्हाए थो पियो त बाबा हे मसइलो आहे, हू मसइलो आहे। मां चवां थो त हिन खे पहिरियों त अकाउंटेबल कजे अचकज़ई खे, छाकाणि त हीउ जेको मेस बलोचिस्तान जे अंदरि थिए पियो, जेका ख़राबी थिए पई, तमामु वॾो रोल आहे हुन में अचकज़ई जो। मां हिकिड़ो वक़फ़ो वठां थो, उनखे वधीक गुफ़्तगू कयूं था। नाज़रीन वठो त वक़फ़ो, वापसि प्रोग्राम खे अॻिते वधाइण था असां गॾु रहजो। वेलकम बैक नाज़रीन। तो गुफ्तगू अॻिते वधायूं। गुफ्तगू हले थी पई पार्लियामेंट जे अंदरि जेको डिस्कशन ऐं डिबेट हलियो आहे, उन ते गुफ्तगू कंदासीं। सोचो त उन गुफ्तगू खे अॻिते वधायूं। जी रियाज़, मुंहिंजो ख़्यालु आहे जेको अॻवानीनि वारो इशू आहे, इहो हिकिड़ो सीरियस इशू आहे। अचकज़ई साहिब जा ख़्याल सोच पंहिंजी जाइ ते, पर हिन ते जेको आहे नेशनल एक्शन प्लान में इहो तइ थियल हो त जेके बि गैर मुल्की परॾेही आहिनि उन्हनि खे जेको आहे न वापसि कयो वेंदो, ऐं हुन वक़्त ते सभिनी पार्टियुनि जो इहो कंसेंसस हो, जंहिंमें अचकज़ई साहिब खां वठी इमरान ख़ान ताईं इहे सभई शामिल हुआ। ज़ाहिर आहे त हिन में सभु काग में जेका बाक़ाइदा कंप्लेन जेको सिंध गवर्नमेंट पारां बि कई वई हुई त हिते जेको आहे न 15 लख खां वधीक जेके अॻवानी मौजूदु आहिनि इहे होॾां मोकिलियो वञनि। हाणे ज़ाहिर आहे त हिकिड़े पासे तव्हां चओ था त हिनखे मोकिलियो वापसि मोकिलियो, ऐं हिकिड़े पासे विदिन गवर्नमेंट रैंक्स में जॾहिं इहा मज़ाहिमत ईंदी त हुकूमत खे पंहिंजो जेको आहे न इख़लाक़ी जवाज़ कान थो रहे न, त
त इहा पंहिंजी जाइ ते हक़ीक़त आहे त पाकिस्तान जी हिकिड़ी अमन अमान में सूरत कराची जे अमन अमान खां वठी मुल्क जे अमन अमान ताईं इहो 10 दफ़ा डिस्कशन में आयो आहे, 10 दफ़ा अदालतनि में बि आयो आहे त गैर मुल्की जेके इहे आहिनि इन्हनि जी इन्वॉल्वमेंट आहे। ज़ाहिर आहे त हिते जेको माण्हू रहे थो उहो पंहिंजो मुल्क जो बि इंट्रस्ट ॾिसे थो ऐं यूज़ थिए थो या मिसयूज़ थिए थो, उहो कुझु बि चई सघिजे थो। इहा पंहिंजी जाइ ते आहे हक़ीक़त त हिन अॻवानी खे जेको आहे उहो ज़ाहिर आहे त तव्हां एतिरो बर्डन नथा खणी सघो ऐं तव्हां जेको आहे न वॾे अरसे ताईं महिमान नवाज़ी कई उनखे वापसि कयो वञे। हा, इहा सही ॻाल्हि आहे त अचकज़ई साहिबु गुज़िरियल यानी डॉक्टर मालिक साहिब खां बि कंटिन्यू कयो, वरी जॾहिं सनाउल्ला ज़हरी आयो त हुनखे बि कंटिन्यू कयो ऐं इहो बि असीं ॾिसूं था त हिन हुकूमत खां अॻु में अचकज़ई साहिबु ख़ामोश हो। ठीकु आहे, 2008 खां वठी जेका गवर्नमेंट हुई उन ताईं ख़ामोश हो। उनखां पोइ वरी ज़ाहिर त आउं त उनखे सम्झां थो त हिकिड़ी स्टेब्लिशमेंट सां हुनजी डील हुई जंहिंखां पोइ पार्ट ऑफ द गवर्नमेंट थियो आहे। हाणे वरी हुन पंहिंजो जेको आहे नेशनलिज़म वरी ॾेखारणु शुरू कयो आहे, छो त हुनखे बि वरी दुबारा इलेक्शन में वञिणो आहे। इहो थोरो टिपिकल चवंदा आहिनि त कोयटा जी पॉलिटिक्स, पश्तून पॉलिटिक्स ऐं कराची जी MQM जी पॉलिटिक्स जेका आहे उहा ॾाढी सिमिलियर रैंक्स ते हूंदी आहे, उहो साॻी शयुनि ते ऐं साॻियनि मामलनि ते हूंदी आहे। त तव्हां हिन मां अंदाज़ो करे सघो था त हू पंहिंजे वोटरनि खे वापसि वञणु पियो चाहे। इहा बि हक़ीक़त आहे, नादरा आइडेंटिफाई कयो आहे त हज़ारे वोटर जेके आहिनि उहे अॻवानी आहिनि। ऐं ईअं तव्हांखे यादि हूंदो त विदिन ह्यूमन राइट्स कमीशन जी रिपोर्ट बि में मूं पढ़ियो आहे कोयटा ते त हिकिड़ो अॻवानी शहरी जेको आहे बाद में सूबाई हुकूमत जो मिनिस्टर थी चुको आहे। त हाणे उहो जेको पंहिंजे वोट खे इंटैक्ट रखणु पियो चाहे, इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त पंहिंजी मुल्क जी या पंहिंजे सूबे जी सिक्योरिटी खे उन लाइ दाव ते लॻायो। हाणे पाण में ठहूं 13 जा जेके इलेक्शन्स आहिनि उन हैरत बलोचिस्तान जी जेकॾहिं पाण जेके इलेक्ट्रल पॉलिटिक्स खे जेके मॉनिटर कंदा रहिया आहियूं, सरियाब रोड जी सीट जेका आहे कोयटा मां इहा प्योर जेका आहे बलोचनि जी सीट आहे। बिल्कुलु, इहे तव्हां ईअं सम्झो त तव्हां क्यामाड़ी या लियारी वारी जेको बलोच सीट आहे इहे तव्हां छॾियो, उहा सीट पश्तूननि जे हवाले थी वई आहे, पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी जे हवाले थी वई। बिल्कुलु। ऐं मुंहिंजो दोस्त आहे नसरुल्ला ज़हरी जेको असां जॾहिं स्टूडेंट पढ़ंदा हुआसीं तंहिं दौर में हू PSO जो फर्स्ट सेक्रेटरी अवल हूंदो हुयो, तॾहिं हुन सां चागी जी सीट जेको मंदोखेल साहिब सां खटी आहे, इहा बि टिपिकल बलोच सीट आहे। हाणे हिननि जेको आहे एॾी डेमोग्राफी जे मथां असरअंदाज़ थिया आहिनि, एॾी रजिस्ट्रेशन कराई अथनि, एॾी ऐं इहे माण्हू किथां आया आहिनि, इहे सभु अफ़गान पनाहगीर आहिनि। ज़रा ॿियो त को, छाकाणि त जेको KPK मां ऐं फाटा मां जेकॾहिं को पश्तून डिस्टर्ब थिए थो त उहो कोयटा कोन थो वञे, उहो हेॾां कराची ॾांहुं अचे थो। ठीकु आहे न, कोयटा जे अंदरि जेका बि इहा जेके इहे डेमोग्राफिक ऐं पंहिंजो बलोचिस्तान जे अंदरि जेके तब्दीलियूं आहिनि, इहो सॼो जेको आहे पंहिंजो हर्ता थिए थो। हाणे उनमें जेको आहे हुकूमतुनि जी हालति इहा आहे, तव्हां ॾिठो त सॼी दुनिया असांखे चवंदी रही त कोयटा शूरा, कोयटा शूरा, कोयटा शूरा, तरदीद कंदा रहियासीं। ऐं तरदीद पंहिंजो रियाज़ हुकूमती सतह ते बि मां नथो चवां त हुननि खे ख़बर न हूंदी, हुननि जी हिकमत अमली हूंदी, छा बि हूंदी, पर हक़ीक़त इहा आहे त जेको कोयटा जहिड़ो बलोचिस्तान जहिड़ो ईअं पकड़ियल इलाइक़ो, उनमें जेकॾहिं पश्तूननि में अची वेही था रहनि त तव्हां कीअं आइडेंटिफाई कंदव? जेका तव्हां कोयटा शूरा जी ॻाल्हि कई, ऐं तव्हांखे हिते एड कंदो हलां त हुन जा 3 या 4 अॻवान जेके आहिनि कराची में मारिजी विया या कराची मां गिरफ़्तार थिया। त इहे जेका तव्हां कनेक्टिविटी जी ॻाल्हि कई न कोयटा टू कराची वारी, इहा कनेक्टिविटी अहिड़ी एतिरे क़दुरु सरगर्म आहे। चवंदा रहिया आहिनि त हीउ हुनजो बैकयार्ड आहे। बिल्कुलु, कराची कोयटा शूरा जो बैकयार्ड आहे। हा, त हाणे मुल्ला अख्तर मंसूर जे मारजण खां पोइ असां वाइखा थी पियासीं न। हा, असां वाइखा थी पियासीं। अचकज़ई साहिबु ॿुधाए न त तुंहिंजी सूबाई हुकूमत आहे, तूं वेठो आहे उते, तूं चएं थो 18वीं तरमीम खां पोइ तोखे हुकुम तूं 18वीं तरमीम जे जेको आहे जेका कमेटी ठही तुंहिंजी पार्टियुनि जो हिसो हुई, उनखां पोइ तूं हुनजो उहो हुई जेका सूबाई ख़ुदि मुख़्तियारी मिली आहे उन ते जेको अमल न कराए सघियो, पंहिंजो रईसाणी मालिक ऐं अचकज़ई त अमल कराइनि न। हा, असां ॾिसूं था न, ॾिसो पूनम खां वठी अॼु ताईं जेका आहिनि सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जा जेके चैंपियन या सभ खां वधीक अॻिते हुआ हुन मां हुआ। हाणे जॾहिं उन वटि पावर बि आहे, इम्प्लीमेंटेशन तव्हां पार्ट ऑफ गवर्नर तव्हांजो आहे, अधु काबीना तव्हांजी आहे, त ज़ाहिर त इम्प्लीमेंट त कराइणो हो न। हाणे मां चवां थो त इहे जेकॾहिं सभु इहे टेररिस्ट फैक्टर मुल्ला अख्तर मंसूर खां वठी इहे सभु माण्हू उते मौजूदु आहिनि, अॼु बि उते नेटवर्क आहे,
ऐं तव्हां उन्हनि खे बजाए जो उन्हनि खे हितां धिकण ऐं कढण में सहूलियतकार थियण जे बजाए तव्हां चओ था त न हिते रहंदा, हिन खे रहण ॾियो, हिन खे वापसि न मोकिलियो ऐं ज़रे ज़रे ते तव्हां हुननि जा शिनाख़्ती कार्ड ठाराईंदा पिया वञो सिर्फ़ु इन जे लाइ त तड़ामाशा करे हिक ॿिए सां पछतो ॻाल्हाए तव्हां सम्झो था त हीअ जेको आहे बलोचनि खां सॼी करे कंदासीं। इहो ख़ुदि केॾी नेगेटिव क़िस्म जी अप्रोच आहे ऐं केॾी मुल्क दुश्मन अप्रोच आहे। तंहिंजे लाइ मूंखे त हैरानगी आहे त अॼु असेंबली जे फ्लोर ते जिन अकाबरीन तकरीरूं कयूं आहिनि हुननि अचकज़ई जे रोल ते छो न ॻाल्हायो आहे। त अचकज़ई जेको करे पियो बलोचिस्तान जे अंदरि उहो पाकिस्तान जी सालमियत लाइ कहिड़ो ख़ौफ़नाक आहे। असां खणी शेख रशीद ऐं चौधरी निसार जेको डिक्शन वरितो आहे असां हुनजी सपोर्ट नथा कयूं, पर अचकज़ई जे बारे में मुल्क जे जेके मुहिब वतन माण्हू आहिनि, जेके प्रो डेमोक्रेसी माण्हू आहिनि, जेके पुरअमन पाकिस्तान ॾिसणु चाहिनि था, जेके पाकिस्तान जे अंदरि पाकिस्तान जे समूरनि क़ौमुनि जे हक़नि जे तहफ़ुज़ जी ॻाल्हि कनि था, उहे माण्हू त ॾिसनि था न त अचकज़ई अफ़गानिस्तान मां लोधूं आणे जेको बलोचनि खे दीवार सां लॻाए पियो ऐं उहे लोधूं जेके आहिनि उहे दहशतगर्दी जेका न सिर्फ़ु हुते कनि पियूं जीअं तव्हां चओ उहे वरी कराची में बि अचनि पियूं। तव्हां इहे ॾिसो न जॾहिं असीं बलूचिस्तान वञूं था जॾहिं उते ॻाल्हि थिए थी त क़िला सैफुल्ला हींअर हुनजो जेको प्लानिंग एंड डेवलपमेंट वारो जेको मिनिस्टर आहे उनजो तालुक़ु बि उतां खां आहे, गवर्नर जो तालुक़ु बि उतां खां आहे, अचकज़ई जो पंहिंजो तालुक़ु बि उतां खां आहे ऐं तव्हांखे यादि हूंदो क़िला सैफुल्ला हिकिड़ो अहिड़ो जॻह आहे जिते मिलिटेंसी तमामु घणी यानी मौजूदु रही आहे। त हिकिड़ो जेको आहे न वॾा पैमाने ते फंड होॾां विया आहिनि ऐं तव्हांखे यादि हूंदो त इन ई पार्टी जेको आहे न हिकिड़े पब्लिक सर्विस कमीशन जेका बलूचिस्तान जो आहे हुनजो हिकिड़ो पंहिंजी जेको आहे न पश्तून खे हिकिड़ो रहियो ऐं जेको तमामु घणो हिकिड़ो कंट्राविशियल हिकिड़ो इशू रहियो त जेको पब्लिक सर्विस कमीशन जो हूंदो उहो लोकल बलोच हूंदो त मगर हुनजे बावजूदि त नौकरियूं ॿियनि मामलनि में बलोच सिर्फ़ु रियासती इदारनि जी त ॻाल्हि थिए थी पर इहो पॉलिटिकली बि विक्टिमाइज़ थियनि पिया ऐं उहो ज़ाहिर आहे त हुनजो सभ खां वॾो जेको शेयर आहे उहो हुते पश्तून खे पियो मिले जेको हुते लोकल न हो पर उतां खां अफ़गानिस्तान मां आयल आहे। ईअं जीअं कोयटा में जॾहिं सेटलर आबादी ते हमला थिया इहो हिकिड़ो फैक्ट आहे उतां खां हुनजो सभ खां वॾो बेनिफिशरी अॼु पश्तून आहे। हुते जेको आहे हुते कारोबार हुनखे मिलियो, घर हुते मिलिया हुनखे ऐं हुन में उहो कहिड़ो जो पैसे वारो उहो अॻवानी हो, उहो हुनखे जेको आहे न छेड़ो मिलियो ऐं ज़ाहिर आहे त उहो पोइ फाइनेंसर बि हूंदो पख्तूनख्वा अवामी पार्टी जो। ज़ाहिर आहे तव्हां जॾहिं हुनखे पॉलिटिकल शेल्टर ॾींदो त हू तव्हांखे फाइनेंशियल शेल्टर ॾींदो त इन क़िस्म जो ज़ाहिर आहे उन्हनि जा एतिरा बेनिफिट्स पाण में मिली विया आहिनि जो हाणे जेको आहे हू कहिड़े सूरत में पोइ त नथा वञनि ऐं हू हुनखे सपोर्ट था कनि त छो त उहो एतिरो जेको शेयर वधियो आहे पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी जो हिकदमि सां बलूचिस्तान में एॾो वॾो शेयर थी वियो आहे त उहे त हाणे कंहिं सूरत में न वेंदा ऐं उहो इन बुनियाद ते उहो नेशनलिज़म में बि वेंदा ऐं रिलीजियस ते बि वेंदा त जेयू आहे उहा सीटूं न खणी वञे। त उहो जेकॾहिं तव्हां को इहो सोचंदो हुजे त हाणे महमूद ख़ान अचकज़ई उहो आहे जेको तव्हांखे 90s ताईं नज़र ईंदो या सुर्ख इनक़लाब जूं ॻाल्हियूं कंदो या तॾहिं जॾहिं पंहिंजो डॉक्टर नजीब वेठो हुयो बिल्कुलु ऐं तॾहिं जेको ही पंहिंजो अजमल खटक खां वठी महमूद ख़ान वारा जेको आहे छोकिरनि खे जेको आहे उतां जेको आहे पंहिंजो ट्रेनिंगूं ॾियारींदा हुआ ऐं पंहिंजो ग्रेटर पख्तूनख्वा जा ख़्वाब ॾिसंदा हुआ उन जूं ॻाल्हियूं वेही राति जे सर्द रातिनि में जेको आहे पंहिंजो हिन में बाहियूं ॿारे जेको आहे पंहिंजो लेक्चर जेके कंदा हुआ उहे त दौर सही विया न उहे त विया न। हाणे तॾहिं अचकज़ई लाइ अताउल्ला मेंगल बि एक्सेप्टेबल हूंदो, ठीकु आहे, अख्तर मेंगल बि एक्सेप्टेबल हूंदो मगर हाणे ईअं न आहे। हाणे उन्हनि खे पंहिंजो वधंदड़ पॉलिटिकल इन्फ्लुएंस शेयर वधे थो। इन करे तव्हां ॾिसो इन पूरी बलोच तहरीक में पश्तून जो जेको पॉलिटिक्स में जो रोल मुख़्तलिफ़ रहियो आहे इन करे ई बलोच जेके न आइसोलेशन में हलिया विया। तॾहिं कॾहिं तव्हां ख़बर पख्तून जे इन जेको हाणे तव्हांखे यादि हूंदो त हीअं कुझु ॾींहं अॻु में अख़बारनि में हिकिड़ियूं तस्वीरूं आयूं जंहिं ते लिखियलु जनूबी पख्तूनख्वा यानी उन्हनि पंहिंजे तौर ते हिकिड़ो सेपरेट कोयटा खे न हुनजो नंबर प्लेट सरकारी नंबर गाॾी ते उन्हनि जे मिनिस्टर्स जी गाॾी ते त हिन में तव्हां अंदाज़ो कयो त उन सोच या ख़्यालु कहिड़े तरफ़ वञे पियो ऐं बलोचनि खे कहिड़ी तरह अञा आइसोलेट कनि पिया। त इहो ज़ाहिर आहे त तव्हां जॾहिं अहिड़ी क़िस्म इहो कंदो त विदिन ज़ाहिर तव्हां स्टेट जा हिमायती त नथा थी सघो न। त हुनसां पाण इहो चवां थो न त महमूद ख़ान जेको कमु करे पियो उहो डिस्कस ई नथो थिए। उनजे बारे में शेख रशीद ऐं चौधरी निसार जेको ॻाल्हायो आहे उहो बिल्कुलु ईअं खणी सम्झो त हिकिड़े बिल्कुलु नेगेटिव अंदाज़ में ॻाल्हायो आहे।
पर महमूद ख़ान जे ऐं पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी जे कैरेक्टर खे सियासी तरह एनालाइज़ करण जी सख़्तु ज़रूरत आहे। सही। ऐं उन खे सियासी बुनियादनि ते असेंबली जे फ्लोर ते बि जवाबु ॾियण जी ज़रूरत आहे। छाकाणि त हीउ मसइलो सिर्फ़ु इहो एतिरो न आहे, हीअ जेका आहे हीअ जेका बाहि भड़कंदी, इहा बाहि घणो अॻिते वेंदी। हीअ महमूद ख़ान अफ़गानिस्तान जी बाहि पाकिस्तान जी गिची में विझण जो वॾे में वॾो पंहिंजो हथियार आहे JUI महमूद ख़ान। एतिरो ANP बि न आहे, छाकाणि त ANP हुन में रेज़िस्टेंस कई ऐं विक्टिमाइज़ थी वई। ANP त बाक़ाइदा हुनजो हो थी वई, उनजी भेट में महमूद ख़ान ऐं JUI हुनजा बेनिफिशरी आहिनि। तंहिंजे लाइ असांखे इहा ॻाल्हि असांजे सियासी अकाबरीन खे, असांजे इंटेलिजेंशिया खे, अॼु बि हुते डिबेट हले पिए, मां ॾिठमि त चौधरी निसार ते कड़का हुया, फलाणे ते कड़का हुया। बाबा ठीकु आहे, चौधरी निसार जे अंदरि फॉल्ट आहिनि, पर जेको बलोचिस्तान जो मसइलो आहे चौधरी निसार जो पैदा कयल न आहे। बलोचिस्तान जे मसइले खे जेकॾहिं तव्हां बलोचिस्तान जे पॉइंट ऑफ व्यू खां ॾिसो त उन मसइले जो वॾे में वॾो जेको आहे, जेको हिन वक़्तु कैटलिस्ट जो किरदारु अदा करे थो, हिन सॼी दहशतगर्दी ऐं उनखे प्रोटेक्ट करण ऐं उनखे वधाइण विझाइण में, उहो महमूद ख़ान अचरज़ई आहे ऐं JUI आहे। तव्हां जीअं ॻाल्हि पे कई त जॾहिं इहो अॻवान पनाहगज़ीन वारो या पनाहगरीन वारो जेको आयो पिए, हिन में ज़ाहिर PP जो खे बि हिकिड़ो पंहिंजो मौक़िफ़ अख़्तियार करणु घुरिजे आहे त तव्हां सां जेके आहिनि पॉलिटिकली जेके असांजा अलायंस हूंदा, मगर इहो प्रैक्टिकली जेके आहिनि असां बि सिंध में मुतासिर आहियूं हिननि जा। जंहिं आबादी जंहिं शहर में 2 करोड़ आबादी में 40 लख खां वधीक जेके आहिनि लीगल इमिग्रेंट्स हुजनि ऐं उहे असांजे हिसे जो पाणी खणंदा हुजनि, असांजे हिसे जूं जेके आहिनि सहूलियत वठंदा हुजनि, असांजे हिसे जी बिजली यूज़ कंदा हुजनि, त ज़ाहिर आहे त मक़ामी आबादी मुतासिर थींदी न, ऐं ॾींहों ॾींहुं वधंदा हुजनि। त पीयूष पार्टी खे हिन बेस ते त घटि में घटि करणु घुरिजे, न अॻवानी खे वापसि वञणु घुरिजे। मां त चवां थो सियासी अकाबरीन जॾहिं चवां थो त मां त सभिनी जी ॻाल्हि कयां थो न। मां त महमूद ख़ान अचरज़ई, मां त पंहिंजो हिन मां बि एक्सपेक्ट पिया कयो त शाह महमूद कुरैशी खे जॾहिं वारो मिलंदो उहो बि इन ॻाल्हि खे इन ते ॻाल्हाईंदो त यार हीअ सही न आहे, छाकाणि त इमरान ख़ान लास्ट टाइम धरणे में महमूद ख़ान जे मथां तमामु घणो सख़्तु मौक़िफ़ इख़्तियार कयो, नालो वठी करे। पर मां चवां थो त शाह महमूद कुरैशी, ख़ुर्शीद शाह कंहिं बि इन ॻाल्हि ते न ॻाल्हायो। उन्हनि जेको आहे सॼी ज़ोर रखियो चौधरी निसार ते, और चौधरी निसार जे पार्ट ते त फॉल्ट आहिनि ई आहिनि। ऐं उनजो त तव्हां जीअं ज़िक्र कयो त हाणे जेका सारक कॉन्फ्रेंस थी, उनखां वठी उनखां पहिरें जेको आहे धरणे जे हवाले सां, ॿियनि हवालनि सां, मतिलबु हुनजी पंहिंजी जेका अकाबरत, हुनजी जेका ज़हन जी जेका पंहिंजो उहो आहे, त हिकिड़ो जेको आहे सिकंदर अची बीठो, चइना मां चयुमि त हिन जे मथां हमिलो न कयो, हीअं थींदो। अड़े भाई पूरो हिकिड़ो कैपिटल जेको आहे, सॼी दुनिया जी मीडिया लाइव पिया ॾेखारियो त कैपिटल पूरो शहर जेको आहे हिकिड़ो, उहो हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो जेको आहे कैप्चर कयो बीठो आहे। तव्हां हुनखे कुझु नथा करे सघो, कलाकनि जा कलाक लाइव हलायूं था पिया। हुनजी अक़ल कमु न पिया कयो त भई इहो हिकिड़ो मामिलो आहे त हिनखे शॉर्ट करे ख़तमु करे छॾियो, ज़ख़्मी करे उनखे गिरफ़्तार करे, मतिलबु जीअं बि कयो, वी करे उनखे करे पिए सघे। पर उहो करण जे बजाए जेको आहे हुनखे पूरे दुनिया में पाकिस्तान खे तमाशो कयो। इहा त आहे हुनजी कैपेसिटी अक़ल कमु करण जी। तंहिंजे लाइ उन जे फॉल्ट ते जेतिरो ॻाल्हायो ओतिरो कमु घटि आहे। पर मसइलो इहो आहे त हीउ जेको मसइलो आहे, जंहिं मसइले ते असां ॻाल्हायूं था पिया, क्वेटा धमाको, क्वेटा धमाके, क्वेटा जे अंदरि दहशतगर्दी जेका आहे, उनजा मुहरिकात छा आहिनि, उनजा सबब छा आहिनि, उनजे पुठियां कहिड़ियूं फोर्सिस आहिनि, छा उनजा सबब आहिनि, उन ते त कंहिं ॻाल्हायो कोन। ऐं उनमें जेको महमूद ख़ान जो पंहिंजो किरदारु आहे, उन ते कंहिं न ॻाल्हायो। वही न पॉइंट स्कोरिंग वारी सॼी थी न, ग्राउंड रियलिटीज़ ते त कंहिं ॻाल्हायो। मां पीपल्स पार्टी खे स्पेसिफिक नथो चवां, मां चवां थो जेका क़यादत हुई, जेकी क़यादत, बिल्कुलु इन नेशनल पार्टी खे बि ॻाल्हाइणु घुरिजे। हा, NP खे ॻाल्हाइणु घुरिजे, नेशनल पार्टी खे ॻाल्हाइणु घुरिजे। नेशनल पार्टी कल्ह हिते जीअं मुज़ाहिरे में शरीक हुई त उते जेको न इहो त मौक़िफ़ रखे आहे न नेशनल पार्टी, पंहिंजो जेको बलोच पॉइंट ऑफ व्यू आहे, पर्सपेक्टिव आहे जे बारे में, हा उहो त क्लियर करे न। उहा यानी बलूचिस्तान मां मेंगल साहब जी पार्टी हुजे या डॉक्टर मालिक जी पार्टी हुजे, उनजो हिकिड़ो पॉइंट ऑफ व्यू त आहे न। पंहिंजे माण्हुनि खे पोइ छा ॿुधाईंदा त हिकिड़े माण्हू जेको आहे न अॻवाननि खे सपोर्ट पिया कयो ऐं असां ख़ामोश बुत थियो हिते वेठा हुआसीं। ठीकु आहे, हाणे फ़र्ज़ु कयो जॾहिं बि कालाबाग डैम जो इशू उथे, ठीकु आहे, केरु किथां बि को अचे, छा पीपल्स पार्टी वारा ख़ामोश रही सघनि था? उन्हनि खे ख़बर आहे त इहो हिकिड़ो सेंसिटिव इशू आहे, असांखे माण्हू जेका न बख़्शंदा। त ईअं ई हिकिड़ो अॻवान पनाहगज़ीन वारो बि हिकिड़ो सेंसिटिव इशू आहे, हुन ते बि अहिड़ी बिल्कुलु ख़ामोश थी वियो। नेशनल पार्टी बिल्कुलु जेका उनजी ख़ामोशी आहे, सॼा बलोच जेको आहे उहो नेशनल पार्टी खां
मतिलबु जेके बि इंटेलिजेंस शाह खां वठी आम जेके बलोच आहिनि उहे त ॾाढा मायूस थिया उहे आहिनि। त नेशनल पार्टी जी कारकर्दगी मां काफ़ी मायूस आहिनि। हा बिल्कुलु। हालांकि असां तोड़े ॿी जेका मीडिया आहे पाकिस्तान लेवल जी उहे सभई चवनि था त भई हुनमें वॾो फ़र्क़ु हुयो, जेका रईसाणी जी हुकूमत हुई हुनमें वॾो फ़र्क़ु हुयो, हिन में वॾो फ़र्क़ु आहे, हिन तरह जूं ॻाल्हियूं कनि था पिया। पर बलोचनि जे पर्सपेक्टिव में त नेशनल पार्टी मुंहिंजो ख़्यालु आहे त उहो इन करे मीडिया हुनजी आहे त मीडिया फ्रेंडली रही आहे डॉक्टर मालिक जी हुकूमत ॾाढी। त उन्हनि सां डिस्कशन में उन्हनि सां बहस मुबाहिसे में सनाउल्ला ज़हरी खां तव्हां एक्सपेक्ट नथा करे सघो त तव्हां उन खां क्वेश्चन करे सघो था, आर्ग्यू करे सघो था, डिबेट करे सघो था। इन करे डॉक्टर मालिक जे लाइ चवंदा त हुनजी हुकूमत जेको आहे बाक़ी गवर्नेंस में ज़ाहिर आहे त उनजी कॾहिं वॾी का कामयाबी एतिरी ख़ासि न आहे रही। उनमें कुझु यूनिवर्सिटियुनि जो क़याम त वाक़ई थियो, उनखां अलावा का अमन अमान जे हवाले खां ज़ाहिर नज़र नथो अचे। चवनि था करप्शन वरप्शन जा मामला कुझु घटि थिया, इहो कुझु घटि थिया, कुझु ख़तमु न हा थिया। कुझु ज़ाहिर आहे त कुझु रईसाणी जी हुकूमत में जेको रिकॉर्ड थिया उनखां पोइ, पर असां पाण ईअं बि ॾिसूं था त हाणे जेके माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि उहे बि डॉक्टर मालिक जी गवर्नमेंट जा हुआ, प्रधान सेक्रेटरी। रियाज़ तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी, यकीनी तौर ते असां अॼोके हिन प्रोग्राम जे अंदरि हिकिड़ो मुख़्तलिफ़ पर्सपेक्टिव में असांजी सियासी क़यादतुनि जे हवाले सां ॻाल्हाइण जी कोशिशि कईसूं। छाकाणि त पाकिस्तान जे अंदरि दहशतगर्दी वारो मसइलो को हिकिड़े पासे जो मसइलो न आहे, को मदरसनि जो सिर्फ़ु मसइलो न आहे, को हिकिड़ी पार्टी जो मसइलो न आहे, को हिकिड़े मकतब फ़िक्र जो मसइलो न आहे। पाकिस्तान जे अंदरि तमामु घणनि पासनि खां शौरी तरह, लाशौरी तरह त अञा ॿी ॻाल्हि आहे, पर शौरी तरह मुख़्तलिफ़ धुरियूं जेके बाज़ार थियूं लॻनि त उहे दहशतगर्दनि जूं सपोर्ट आहिनि, पर उहे पंहिंजे नंढड़नि सियासी मफ़ादनि जे करे उनजी सपोर्ट करे रहियूं आहिनि। असां उन हवाले सां ॻाल्हाइण जी कोशिशि कईसूं। फ़िलहालु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ रश खे इजाज़त सां गॾु।